नाज़िन, घोटकी में सिंध एक्शन कमेटी के सॾ ते सनान कुरैशी की गिरफ़्तारी और केस दाख़िल करण ख़िलाफ़ एहतजाज किया वियो आहे। उन हवाले से वधिक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर एहसान कलवर। जी एहसान, छा अपडेट साईं? जी बिल्कुल, जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी की गिरफ्तारी और केस दाखिल करण खिलाफ सिंध एक्शन कमेटी के सॾ ते घोटकी में नसरुल्लाह कलादी, लाल बख्श भुट्टो की अगवानी में मुख़्तलिफ़ क़ौम पस्त जमातन के कारकुननि पारां प्रेस क्लब का पाकिस्तान चौक ते एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो आहे। उन मौके ते जेके क़ौम पस्त जमातन के अगवान आहिनि नसरुल्लाह कलादी, उस्ताद महबूब भुट्टो ऐं ॿियनि जो इहो चवणु आहे त जेको कराची पुलिस है वह मलिक रियाज़ की वांगारू बनियल है, जेके सनान खान कुरैशी समेत मुख़्तलिफ़ कारकुननि के बिला जवाब गिरफ्तार करे गुम करण बाद पूरा केस दाखिल किया आहिनि, उहे फौरी तौर ख़त्म करे गिरफ्तार थियल जेको सनान खान कुरैशी है उनके उन समेत ॿियनि कारकुननि खे आज़ाद कयो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध में ऐं मुख़्तलिफ़ घोटकी ज़िले जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में सख़्त एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। जी एहसान, अमां जी मेहरबानी।